जो पगर भी मुबारक, लोहा भी मुबारक, जंहिंजी जुती भी मुबारक, संजन हथ मुबारक मथे खणनि त आसमान तो मींहुं वसी पए। नबी से हथ मुबारक मथे खणनि त उमर फारूक जहिड़े जवान खे हिदायत मिली वञे। नबी से हथ मुबारक मथे खणनि त अबू बकर सिद्दीक़ जे अम्मा खे हिदायत मिली वञे। नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथ मुबारक मथे खणनि त अबू हुरैरे जे अम्मा खे हिदायत मिली वञे। साईं जन जा हथ मुबारक बि रहमत आहे। डुगरी डाकीअ ते हथ मुबारक बकरीअ ते घुमाइनि त उहा बकरी खीर वारी बणिजी वञे। जे नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जाबिर जो उठ बीमार आहे उन ते हथ मुबारक घुमाइनि त उठ सिहत वारो बणिजी वञे। अॻिली कतार खां बि अॻु अची वञे। जे नबी से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा हथ मुबारक जाबिर जे थोड़नि ख़ाइतनि में पवनि त सभु कर्ज़ी कर्ज़ वठी वञनि पर कार खां अञा बची पवनि। अर्ज़ कई अल्लाह जा रसूल बाबू मुंहिंजो अब्दुल्ला दुनिया मां लॾे वियो आहे। अबे मुंहिंजे ते कर्ज़ रहिजी वियो आहे। भेनरियूं बि बाबो जा न्याणियूं बि छॾे वियो आहे। उहे मुंहिंजूं भेनर कर्ज़ बि अबे ते घणो आहे। नबी से फरमायो जाबिर जॾहिं बाबे तुंहिंजे जो कारकनि जो बाब लही उन महिल मूंखे ॿुधाइजांइ पोइ बाबे जा कर्ज़ी हीअं कतार करे बीहाइजांइ त उन्हनि खे चइजांइ त अचो त अॼु तव्हांखे कर्ज़ मुंहिंजे बाबे जे बदिरां अरबी मोहम्मद ॾींदो। वॾो ॻोठड़ो ठहियो आहे हिकिड़ो कारकनि जो चईंसि कर्ज़ त घणो आहे ख़ारकूं त थोरियूं आहिनि। रहमत वारनि हथनि मुबारकनि सां ख़ारकूं विरहाईंदा था वञनि। कर्ज़ी कर्ज़ वठंदा था वञनि। सारे जा सारा कर्ज़ी कर्ज़ वठी विया। जाबिर जे पियो दंगो तिड़ी मथे करे हीअं जो पर चई ओ अल्लाह जा रसूल कर्ज़ी त कर्ज़ वठी विया कर त ज़रे जी ख़ारकुनि में न आई आहे। नबी से फरमायो जाबिर न परते आहे जीअं गोथली अॻे न परते हा इन मूं ख़ारकूं कढंदो रहे हा क़यामत अची वञे हा पर इन ख़ारकुनि में खोट न अचे हा। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। उहो नबी ॾिनो मां जेको जहाननि जे लाइ रहमत बणिजी आयो आहे। अहिड़े रहमत आलमीन खे ओ मके वारा छो पिया दुख ॾियनि जो मके जे मुशरिकनि खे क़ुर न पियो वणे। जंहिंजा हथ मुबारक बि रहमत आहे जंहिंजो पघर बि मुबारक ताइफ जे शहर में जे पत्थर लॻा त क़ुर जे करे अबे ॾाॾे जो शहर मको छॾणो पियो क़ुर जे करे। गंद जूं ढेरियूं शिरायूं हुयूं क़ुर जे करे। कंधा रस्ते ते पूरे विया क़ुर जे करे। लटे जो रसो वठी मुंहिंजे हुजूर जे ॻिची मुबारक में विझी ज़ालम छिकण लॻा क़ुर जे करे। एॾा दुख मुंहिंजे हुजूर खे मिलिया फरमायो सभु दुख सहंदुसि पर मां मोहम्मद क़ुर जी ताबेदारी न छॾींदुसि। उहा माई चरी औरत जेका हुजूर से सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चादर मुबारक वठी बि वई तॾहिं बि पाण चरीअ जे कंध था वञनि। उमर सैदो जे सॼे मके खे पतो आहे हीअ चरी आहे तव्हां हिन जे कंध कीअं चए। उमर कुल या अय्युहन्नास इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीआ। उमर पूरी दुनिया जे इंसान लाइ मागे रब रसूल ऐं नबी करे मोकिलियो आहे। इहा चादर परे कर जे सूरत में मुंहिंजी उमत यानी ज़मीन ते पट ते थी वे मां मोहम्मद बीनीअ ते पट ते वेहा। उहा गंद जूं ढेरियूं थी माई उछलाए त बीमार थी वई आहे। हुजूर पुछा करण था वञनि। उहा कलमो पढ़ी मुस्लमान थी आहे। उहा माई जेका मको जॾियूं लॾियूं थी वञे नबी साईं जे करे उन माई इख़लाक़ जे मुंहिंजे मोहम्मद जो ॾिठो त उहा बि मुस्लमान थी वई। तॾहिं तो जे लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। वो हरीस नबी दिनों तमाम
जमिवा भी उम्मत याद, मेराज ते वजी भी उम्मत याद, ताराजी जे तौर ते भी उम्मत याद, आब हौज कौसर ते भी उम्मत याद, मशर जे मैदान में भी उम्मत याद। एड़े नबी अरबी मोहम्मद करीम जो एडो उम्मत सां प्यारा उम्मत के जो नबी जी गुलामी न थी वने, दाढ़ी न थी वने, पटको निमाज़ कुरान न थो वने, दीन न थो वने। इन दीन और कुरान जे करे नबी संगे दुख मिला, सिद्दीक के मारा मिलियो कुरान जे करे। सोने उमर के नबी से जे मुसल्ले ते शहीद क्यों दो कुरान जे करे। सोने उस्मान के कुरान पढ़दे शहीद क्यों दो कुरान जे करे। सोने अली के जामे मस्जिद कूफे वाले में शहीद क्यों दो कुरान जे करे। बिलाल के तलवारी ते लेटायो दो कुरान जे करे। अमार के टांडन जे मच ते लेटायो दो कुरान जे करे। अमार जी अम्मा उथण में अबू जहल बदराइया अगद थी वई कुरान जे करे। खुबे बसई के नेज़े ते टंगियो दो कुरान जे करे। नबी से चाचे अमीर हमदे के यहाँ टुकड़ा क्यों तो कुरान जे करे। वल्लज़ीना आमनू वहाजरू वजाहदू फी सबीलिल्लाह वल्लज़ीना आवौ वनसरू उलाइक हुमुल मुमिनून हक्का लहुम मग़फ़िरतुन व रिज़्क़ुन करीम। उहे शख्स जिन ईमान वांदो हिजरत कई, जिहाद कयो मां अल्लाह जे राह में, जिन जाय ॾिनी मदद कई, उहे पक्का ऐं सच्चा मोमिन। उन्हनि जे लाइ मां वटि माफ़ी बि आहे त जन्नत बि आहे। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।